अस्सलाम वालेकुम दोस्तों। सामने वीडियो जेके भरूंगा सही वहाँ के पसंद ही न था वरना छो मानो के लाइक ही कोन किया। असां हुण जेके खूबसूरत नज़ारा आहिनि वो वहाँ जी नज़र पेश कयूं पिया। लाइक कयो न कयो अव्हांजी मर्ज़ी आहे। अगर थी सके तो लाइक ऐं सब्सक्राइब चैनल सिंधी व्लॉग लाज़मी कजो। हम अव्हांजो सिंधी भाई आहियां। ये असांजे साम्हूं कोठ बनी आहे चाचे वारनि जी। ये वरी पंहिंजी बनी आहे। बरसात खां पोइ वरी गाह तो है।